जी मेरान टीवी पारां 5 डिसंबर ते इल्म पिरायो सिंध सवारो जे उनवान सां जेको आहे सो अॼु पनो आकिल जे सिटी स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि रैली कढी आहे। इन हवाले सां हू छा पिया चवनि, अचो त खेसि ॻाल्हि ॿोल कयूं। तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान सां जेको मोटव खणी करे मेरान टीवी वारा उथिया आहिनि, असां उन सां भलीकार चऊं था, उन्हनि जी आजिया कयूं था पिया, उन्हनि जो मान मथाऊं कयूं था पिया। सिंधी ॿोली प्यारी ॿोली आहे, मिठड़ी ॿोली आहे, जीजल जी ॿोली आहे। इन सिंध जी ॿोली खे ऐं सिंध जी धरती मां इंशाअल्लाह तबारक व तआला असां उमेद रखूं था त अहिड़ा जोहर पैदा थींदा जेके अॻिते हली करे सिंध खे तालीम खे आम कंदा, सिंध खे सवारींदा, सिंध खे बहितर बणाईंदा ऐं उनजे सिंध जे मुस्तक़बिल खे बहितरीन अंदाज़ में जेको आहे खणी करे हलंदा ऐं सिंध जी बहितरीन नुमाइंदगी कंदा। 5 डिसंबर जेको ॾींहुं आहे उहो भले नमूने सां असां मल्हाईंदासीं बि सही ऐं उन में जेको आहे असां पंहिंजी तालीम खे उजागर कंदासीं, पंहिंजी उन सकाफ़त खे उजागर कंदासीं या उन सकाफ़त खे वरजाईंदासीं जेके सकाफ़त असांजी मोहबत सेखारे थी, अमुन सेखारे थी, भलाई जो दर्स ॾिए थी पई। इंसान जेको दुनिया में तरक़ी कंदो आहे उहो इल्म सां ई कंदो आहे। इल्म इंसान जी जेका टीं अख आहे, इल्म इंसान जी सुञाणप आहे। इन करे असां मेरान टीवी वारनि ऐं उनजी टीम जो शुक्रगुज़ार आहियूं जिन इन उनवान खणी करे मैदान निकिता आहिनि। पूरी सिंध में नौजवाननि खे इन उनवान सां उजागर कयो आहे। इल्म पिरायो सिंध सवार जे उनवान सां असां तव्हां सां हर प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं। सिटी स्कूल एंड कॉलेज पनो आकिल में हे बहितरीन प्रोग्राम मुनक़द कियो वियो आहे जेको मेरान टीवी जी तरफ़ां थियो आहे ऐं असां हर साल जीअं हिन साल बि मेरान टीवी जे सॾ ते तालीम पिरायो सिंध समारोह जे हिसाब सां तमामु बहितरीन प्रोग्राम थियो आहे ऐं इन शइ जी असांखे ज़रूरत बि हुई जेका मेरान टीवी वारनि इहो ॾिनो आहे त तालीम पिरायो इन जी तमामु असांजी सिंध में सख़्तु ज़रूरत हुई। उन जे हिसाब सां छो त तालीम न हूंदी त असांजी सुञाणप तालीम सां ई थी सघे थी पई। हाणे उहो ई असांजो बहितरीन हथियार आहे जंहिंसां असां मुस्तक़बिल खे ॾिसी सघूं था, अॻियां अची सघूं था। असांजो मिशन इहो आहे त हाणे तालीम सां असां पाण अॻियां अचूं। जेको मेरान टीवी न्यूज़ जो जेको चीफ आहे गुलाम नबी मोराई साहब, जीअं हर साल जीअं हिन साल बि जेको आहे सिंध खे सुजाग कयो आहे ऐं हिकु तमामु बहितरीन टॉपिक ॾेई करे त इल्म पिरायो सिंध संवारियो, उन हिसाब सां असांजे स्कूल में हिकु बहितरीन प्रोग्राम थियो जंहिंमें ॿारनि टेबलोस पेश करे तक़रीरां करे सिंध खे जेको आहे भेटा पेश कई ऐं असां वचन था कयूं त हीअ ॿार ऐं असां इंशाअल्लाह ताला 5 डिसंबर ते मेरान टीवी न्यूज़ सां गॾु हूंदासीं इंशाअल्लाह। डिसंबर जो महीनो जेको हर साल सिंध में अजरक ऐं टोपी जो महीनो करे मल्हायो वञे थो पियो, उहो मल्हायो वेंदड़ महीनो असां सिंधी क़ौम खां सिर्फ़ु इहा तक़ाज़ा नथो करे त असां हिकिड़े ॾींहं जे लाइ टोपी अजरक ओढे ऐं हिकिड़े ॾींहं जो जमालो लॻाए पंहिंजे हज़ार वेरनि जी सकाफ़त खे विसारे वियूं, पर असांखे उन ॾींहं ते इहो वचन करणु घुरिजे त असां पंहिंजा समूरा इख़्तिलाफ़ विसारे पंहिंजी सकाफ़त जे असुल रूह खां वाक़िफ़ थियूं।